अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं रान टीवी न्यूज़ में वहां के भलीकार मां है फराज शाह। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान में पुलिस ऐं दहशतगर्दी ट्रोड़ फोर्स से सलाहियतुनि खे वधीक बहितर बणाइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी कोयटा में अमन अमान बाबति इजलास जी सदारत। वज़ीर आला सरफराज बुगटी शरीक। सूबे में अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो। ईंदड़ हिकमत अमलीअ ते गौर विचार। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त मुल्क मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ जंग जारी रहंदी। बलूचिस्तान में पायदार अमुन लाइ वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन सहकार कंदी। अमुन जी बहालीअ लाइ मास्टर प्लान ते फौरी ऐं बहितर अमल दरामद वक़्त जी अहम ज़रूरत आहे। हुसैन जा सऊदी अरब जे वापारी जहाज़नि ऐं जाज़ान शहर मथां हमला। ख़ाबरू इदारे मूजिबि हुसैन सऊदी अरब जे जहाज़नि मथां मीज़ाइल हमला कया। सऊदी अरब जे जाज़ान शहर मथां हमले में तेल वारनि हंधनि ते बाहि भड़की उथी। सऊदी इत्तहाद जी जवाबी कार्रवाई। हुसैन जे फ़ौजी हंधनि ते हमला। कमरान ऐं अल हुदैदा गवर्नरेट खे निशानो बणायो वियो। सऊदी इत्तहाद चयो आहे त वापारी जहाज़नि मथां हुसैन जे हमलनि जो जवाब ॾिनो वियो। अल हुदैदा में हुसैन जे फ़ौजी हंधनि खे निशानो बणायो वियो। अल हुदैदा बंदरगाह ते हमलो नाहे कयो। यमनी बंदरगाहूं सामुंडी अचवञ लाइ खुलियल आहिनि। चीन अमेरिका ईरान ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण जो मुतालबो करे छॾियो। विच ओभर में वधंदड़ छिकताण ते ॻणतीअ जो इज़हार। चीन जे परॾेही वज़ारत चयो आहे त इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त अमन लाइ अहम अॻ भराई आहे। समझौतो बरक़रार रखियो वञे। ॻाल्हियुनि जो अमल फौरी तौर ॿीहर शुरू थियणु घुर्जे। किर्गिस्तान में चीनी परॾेही वज़ीर वांग यी जी अब्बास अराग़ची सां मुलाक़ात। चीनी परॾेही वज़ीर चयो आहे त टियाकड़ी जी हिमायत जारी रखंदासीं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान जे ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश बरक़रार आहे। तेहरान छिकताण में वधीक इज़ाफ़ो नथो चाहे। अमेरिका जंगबंदी मुआहिदे जी भञकड़ी कई। शहरी इंफ्रास्ट्रक्चर मथां हमला जंगी ॾोह आहे। पंहिंजे बयान में अब्बास अराग़ची चयो आहे त उमीद आहे त चीन छिकताण घटि कराईंदो रहंदो। अमेरिका हुर्मुज़ खे दॿाउ तौरु इस्तेमालु नथो करे सघे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जी रूसी परॾेही वज़ीर सां बि मुलाक़ात। मस्तोंग में सिक्योरिटी फोर्सेस जी ऑपरेशन अल अज़म तहत कामयाब कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि ऑपरेशन अल अज़म में ॿाहिरि वियल दहशतगर्दनि जो अंग 13 थी वियो। मस्तोंग जे खड़कोचा वारे इलाइक़े में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि जा ठिकाणा तबाह। भारत जे मज़ामती शागिर्दनि मोदी सरकार जा गोॾा खोड़ाए छॾिया। तालीम वारो वज़ीर धर्मेंद्र प्रधान नेठि वज़ारत तां मुस्तइफ़ा। काकरोच पार्टी सुभाणे मुल्क में मशल बरदार रैलियूं कढण जो ऐलान करे छॾियो। इम्तिहानी पर्चो लीक थियण ख़िलाफ़ भारतीय नौजवाननि तारीख़ी एहतिजाजी तहरीक हलाई। दिल्ली में जनती मंतर ते 26 ॾींहनि ताईं हज़ारे शागिर्द बुख हड़ताल वेठा। तहरीक जो दायरो सॼी भारत ताईं वधी वियो। मुंबई, पटना ऐं ॿियनि शहरनि में भरपूर एहतिजाज थिया। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात। वाक़िअनि में हादसनि में 5 ॼणा फौत। लाहौर ऐं कसूर में बरसात दौरान घरनि जूं छितियूं किरण जे नतीजे में जानी नुक़सान थियो। लाहौर जे अक्सर इलाइक़नि में पाणी बीही वञण करे ॿोड़ जहिड़ी सूरतहाल। आम ज़िंदगी मफ़लूज। सरगोदा, गुजरांवाला, नारोवाल, हाफ़िज़ाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि पाणी भरिजी वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात। 27 जुलाई ताईं वसकारे जे अॻकथी अरबन फील्ड जो ख़दशो। मिठी, नंगर पार्कर ऐं डीपलो समेत अथर पार्कर में तेज़ वसकारो। नयूं वही आयूं। तरायूं, तार, मीरपुर ख़ास, उमरकोट, सांगड़, बदीन, दादू, टंडो आदम, शहदादपुर, सामारो ऐं गोलारछीअ में बरसात। टंडो भागो, मलकानी शरीफ, खोरवा, पीरो लाशारी, झोल, ॼाम, नवाज़ अली ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बादल बरसी पिया। मौसमियात खाते जो चवणु आहे त हैदराबाद, उमरकोट, मीरपुर ख़ास, टंडो अलाहियार ऐं ॿियनि शहरनि में अरबन फ्लड जो ख़दशो आहे। एमक्यूएम जो रिंगट जारी। ॿीहर 9 सूबनि जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त हिकु वफ़ाक़ ऐं 4 सूबा भली फ़रिश्ता वठी अचो। मुल्क मौजूदा निज़ाम तहत नथो हली सघे। पार्लियामेंट जी सियासत करे ॾिठी। तरमीम बि पेश करे छॾी। हाणे रोडनि ते अची ॻाल्हाईंदासीं। कराची में पार्टी अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध हुकूमत कराची खे पाकिस्तान लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु नथी ॾिए। लाहौर अॼु कराचीअ खां 50 साल अॻिते निकिरी चुको आहे। सिंध में अञा बि ॿार गटर में किरी फोत थी रहिया आहिनि। इख़्तियारनि जे हेठीं सतह ताईं मुंतक़िली लाइ समूरा आइनी तरीक़ा इख़्तियार कंदासीं।
नसीराबाद में मसन ऐं सोलंगी बिरादरनि में पुराणी तकरार तां झेड़ो, नौजवान क़त्ल, वार बस स्टॉप भरिसां धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में मुज़म्मिल मसन मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बाद वारस रोडनि ते निकिरी आया, मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त सोलंगी बिरादरी जे हथियारबंदनि नाहक हमिलो करे नौजवान खे क़त्ल कयो। पुलिस क़ातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे, नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शहदादकोट वेझो कारें जे इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान गोलियूं हणी क़त्ल। संजर भट्टी थाणे जी हद में जवाबदार 22 वरनि जे भाइटी अफरोज़ चतोई ऐं नौजवान इम्तियाज़ शाह खे फायरिंग करे क़त्ल करे छडि॒यो। वाक़े बाद जवाबदार फरार। नारी ऐं नौजवान जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त कारें जे इल्ज़ाम हेठि ॿिटे क़त्ल जो वाक़ियो पेश आयो आहे। जवाबदार फरार थी वियो। गिरफ़्तारीअ लाइ कोशिशूं जारी।